असांजो मोहतरम साथी मोहम्मद उस्मान उनजा फर्जंद सलमान अब्दुर्रहमान कलोई उन्हनि खां ईजा पुछो वियो आहे, हक़ महर पुछो वियो आहे इंशाअल्लाह। बाक़ी हाणे मसनून खुतबो ऐं कुझु उनजी निकाह जी तशरीह वग़ैरह उन्हनि आयात जी जेके आयतूं पढ़ंदासीं ऐं पोइ आख़िर में इंशाअल्लाह दुआ थींदी। अल्लाह ताला हिननि जोड़ियुनि खे आबाद रखे, हिननि जे घरनि खे आबाद रखे इंशाअल्लाह। ये तमाम बेहतर तरीक़ो आहे मसनून एक सादगी सां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत निकाह जी अदायगी ऐं जंहिंमें अल्हम्दुलिल्लाह बेहतरीन कुरान ऐं सुन्नत मां बयान साथी ॿुधी रहिया आहिनि। पहिरीं ॻाल्हि आउं पंहिंजे ख़ुतबे शुरू करण खां अॻु में ॿुधायां, हक़ महर जेको हैसियत जे मुताबिक़ ॾेई सघे ओतिरो ॾे। हरूभरू हक़ महर जे लाइ शर्त न रखिया वञनि ऐं हक़ महर अदा करणु बि लाज़िमी आहे। घणा माण्हू सिर्फ़ नाले ज़ाहिर करण जे लाइ वॾा वॾा हक़ महर लिखाईंदा आहिनि, ज़मीनूं लिखाईंदा, वॾियूं शयूं ॾींदा, कई तोला सोन जा ॿुधाईंदा ऐं उनजे ज़हन में छा हूंदो आहे त असांजी ॻाल्हि त हिकिड़ी आहे, घर हिकिड़ो आहे, घर वारी हूअं ई वठे न वठे, पाण में ठही वेंदासीं, पर नालो थी वञे हक़ महर जो, बाबा हिन हक़ महर हेतिरो ॾिनो आहे। हालांकि ज़िंदगी भरी वरी उहे माण्हू ॾियनि बि नथा हक़ महर। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं हक़ महर अदा न कयो, निकाह करे पंहिंजी घरवारी बनाई ऐं उनखे हक़ महर न ॾिनई, उहो हक़ उनजो खाई वियो, क़यामत जे ॾींहुं जेॾी महिल उथंदो ज़ानी मर्दनि जे लिस्ट में हूंदो। इन करे हक़ महर जी अदायगी लाज़िमी आहे इंशाअल्लाह। हाणे असां ख़ुतबो शुरू कयूं था। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हर ख़ुशी जो मौक़ो हुजे या ग़मी जो मौक़ो हुजे, को ऐलान करणो हुजे, को खौफ जी हालत हुजे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सर उहे ई क़ुरान करीम जूं आयतूं मसनून खुतबो ऐं आयतूं पढ़ंदा हुआ जेके असां निकाह में पढ़ूं था। मतलब त हर ख़ुशी हुजे, ग़मी हुजे, अल्लाह जो खौफ पाने जे दिल में हुजे। इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु। व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। मन युतिइल्लाह व रसूलहु फक़द रशद वहतदा व मन यासिल्लाह व रसूलहु फक़द ज़ल्ल व गवा। अम्मा बअदु फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद
कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नासु तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदा व ख़लक़ मिन्हा ज़ौजहा व बस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाहल्लज़ी तसाअलून बिही वल अर्हाम इन्नल्लाह कान अलैकुम रक़ीबा। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह वक़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अमालकुम व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम व मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन्निकाहु सुन्नती फमन रग़िब अन सुन्नती फ़लैसा मिन्नी। अल्हम्दुलिल्लाह ही मसनून खुतबो ऐं कुछ कुरान करीम जूं आयतूं जेके निकाह जे टाइम ते पढ़ियूं वेंदियूं आहिनि। मुख़्तसिरन इन्हनि आयतुनि जो मतिलब बयान कंदासीं इंशाअल्लाह, पोइ दुआ घुरंदासीं। ऐं इहो ई आसान तरीक़ो मसनून तरीक़ो निकाह जो आहे। हिन वक़्तु तव्हां ॾिसंदा आहियो मीडिया ते निकाह पाण बि हिकु मज़ाक बनायो वियो आहे। हिकिड़ा घोट जिन खे कलमो बि कोन थो अचे, उन्हनि जे अॻियां वॾा किताब खोले हाणे उन्हनि खे पढ़ाईंदा आहिनि निकाह। निकाह हिननि जो पियो थिए, वरी हज़रत आदम ऐं बीबी हवा जा निकाह, हज़रत इब्राहीम ऐं बीबियुनि जा निकाह, जंहिंखे कलमो बि पूरो वीचारे खे कोन थो अचे, हाणे उहे अल्फाज़ बि कोन थो चई सघे। पोइ इहो मज़ाक बनायो अथनि निकाह जो त तोखे इहे अल्फाज़ चवणा आहिनि, हालांकि क़ुरान सुन्नत में इहे अल्फाज़ न आहिनि त तव्हां घोटनि खां पढ़ायो। असुल निकाह ईजाब आहे, क़बूल कराइण। तव्हां क़बूल कयो न कुंवार खे, कुंवार क़बूल कयो ऐं उन जा वली पाण में मुतफ़िक़ आहिनि। कुंवार जा जेके वारिस वली आहिनि ऐं घोटनि जा उहे राज़ी आहिनि, हक़मार थी वियो, बसि निकाह त असुल इहो ई आहे। बाक़ी हाणे हिनखे पढ़ाए मुस्लमान पिया कयोसि छा? क़ुरान जूं आयतूं अल्फाज़ ॾुखिया मज़ाक सम्झी बार बार पढ़ाईंदा आहिनि। अॼुकल्ह मीडिया ते इहे ई निकाह पिया हलनि जंहिंजो को बि तरीक़ो क़ुरान सुन्नत में कोन्हे। बसि इहो ई मसनून तरीक़ो अल्हम्दुलिल्लाह जेको असां हाणे ख़ुतबो पढ़ियोसीं, आयतूं पढ़ियोसीं क़ुरान करीम जूं। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन अक्सर ख़ुशी हुजे या का परेशानी हुजे उन वक़्तु इहे आयतूं पढ़ंदा हुआ। इन जो मतिलबु इहो आहे त अल्लाह ताला हर टाइम ते पंहिंजे बाने खे यादि हुजे, अल्लाह जो ख़ौफ़ दिल में हुजे, पोइ ख़ुशी हुजे, ग़मी हुजे, कहिड़ो बि मामिलो हुजे, इहे साॻियूं आयतूं। ऐं इन जो मतिलबु छा आहे? पहिरीं आयत सूरत निसा जी, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम।
या अय्युहन्नास इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम मिन नफ्सिन वाहिदा वखलक मिन्हा ज़ौजहा वबस्स मिन्हुमा रिजालन कसीरन वनिसाअ वत्तक़ुल्लाह अल्लज़ी तसाअलून बिही वल अरहाम इन्नल्लाह काना अलैकुम रक़ीबा। ऐ इंसानो दिजो पंहिंजे रब खां तकवा तैयार कयो, पंहिंजे दिलनि में अल्लाह जो ख़ौफ रखो। जैं अल्लाह करीम हिक जान आदम के पैदा कयो, उन आदम जे लाइ जोड़ उन जे पासे मां पैदा कयो। पोइ हिक जोड़ मां हिक जोड़ीअ मां हेतिरा इंसान पूरी कायनात में पैदा कयईं, पखेड़े छॾियईं केतिरा मर्द ऐं केतिरियूं औरतूं। वत्तक़ुल्लाह अल्लज़ी तसाअलून बिही वल अरहाम। अल्लाह जो खौफ कयो। ॿियो दफ़ो इन आयत में तकवा तैयार कयो, अल्लाह जो खौफ कयो। डिॼो ने अल्लाह खां जंहिंजा वास्ता ॾींदा आहियो तव्हां हिक ॿिए खे सवाल करण में, ऐं माइटी खे टोड़े छॾण खां डिॼी वञो। माइटीअ खे न टोड़जो, सिलिया रहमी कंदा रहो, माइटी ॻंढींदा रहो। वत्तक़ुल्लाह अल्लज़ी तसाअलून बिही वल अरहाम। अल्लाह जो खौफ कयो, पर ख़ासि करे जेका ही तव्हां माइटी कई आहे न, सिलिया रहमी कई आहे, रिश्ते खे जोड़ियो आहे, निकाह कयो आहे, हिकु ख़ानदान तव्हां बणिजी वियो। अल्लाह फरमाए थो अल्लाह जो खौफ रखजो इन माइटी में, माइटी खे टोड़जो न। जीअं जोड़ियो अथव अञा अॻिते वधीक प्यार मोहब्बत में उनखे निभाइजो, उनखे कॾहिं बि ज़ाया न कजो। इन्नल्लाह काना अलैकुम रकीबा। बेशक अल्लाह ताला तव्हां ते निगहबान आहे। उहो ई अल्लाह अॼु तव्हांजी जोड़ी बनाए पियो, उहो ई अल्लाह जेको तव्हांजे घरनि खे आबाद पियो करे, उहो ई अल्लाह करीम तव्हांजे मथां नज़र बि रखी वेठो आहे, निगहबान आहे। त सुभाणे अल्लाह खे इल्मु हूंदो त ग़लती कंहिंजी आहे, कॾहिं बि अहिड़ी ग़लती न कजो। जीअं मोहब्बत में तव्हां ही रिश्तो क़ाइम कयो आहे, इन में अल्लाह जो खौफ रखी मुर्स पंहिंजे ज़ाल खे हक़ ॾे, ऐं जेका ज़ाल घर वारी आहे उहे पंहिंजे मुर्स जा हक़ अदा करे। अल्लाह निगहबान आहे तव्हांजे मथां। केतिरे क़दुरु सुहिणे अंदाज़ में अल्लाह ताला समझाए थो। ही माइटी ॻंढण, सिलिया रहमी करण, अल्लाह ताला वॾो हुकुम फरमायो आहे इन जे लाइ। ऐं जेको माइटी टोड़े थो या विच में को शैतान गिरी करे ॿिनि खे विढ़ाए उन जा रिश्ता धार थो कराए, उन जे लाइ वॾो अज़ाब आहे। उहो अल्लाह जी गिरफ़्त खां बची न सघंदो। छो त जॾहिं अल्लाह ताला पूरी मखलूकात खे पैदा कयो हो, हदीस इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे तसनीफ अल अदबुल मुफ़रद में बि इनखे ज़िक्र कयो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जॾहिं मखलूक पैदा कई, जॾहिं पूरी मखलूकात अल्लाह ताला पैदा करे छॾी, त उन वक़्तु रहीम उथी बीठो। रहीम सम्झो था त माइटी, जेके ॿ ॼणा पाण में माइटी खे ॻंढींदा आहिनि, सिलिया रहमी कंदा आहिनि, रिश्तनि खे जोड़ींदा आहिनि, उहो रहम उथी बीठो। रहम किथां खां पैदा थियल आहे? अल्लाह जी सिफ़त आहे अर्रहमान। रहमान अल्लाह जी सिफ़तुनि में सिफ़त आहे। रहमान मां इहो रहम जेका असां माइटी ॻंढींदा आहियूं,
या मामूली गाल काने जो थोरिन थोरिन गालिन ते थोरन इख्तिलाफन में पंहिंजूं माइटियूं ख़त्म करे छॾींदा आहियूं पर रहमान जी सिफ़त इन नाले मां इन इस्म मां इहो रहीम निकतल आहे जॾहिं अल्लाह ताला मख़लूक़ात खे पैदा कयो उन वक़्तु रहीम थी बीठो आहे ऐ मुंहिंजा अल्लाह आऊं ॻाल्हाइण चाहियां थो ऐ मुंहिंजा अल्लाह उन जी इज़त ॿुधाइण चाहियां थो जेके सिलिया रहमी था कनि माइटी था ॻंढीनि ऐं उन्हनि जो वक़ार उन्हनि जी इज़त उन्हनि जो मक़ाम बयान करणु चाहियां थो पर जेकॾहिं सिलिया रहमी जी जॻह ते अगर को कतार रहमी करण जी कोशिश कंदो माइटी खे टोड़ण जी कोशिश कंदो माइटी निभाईंदो न त मुंहिंजा अल्लाह मुंहिंजो हक़ आहे ऐं तुंहिंजे अॻियां उन जी फरियाद रखां ऐं तुंहिंजे अॻियां फरियादी हुजां त हिन माइटी छो टोड़ी आहे हिन माइटी छो न ॻंढी आहे अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो ऐ रहीम छा तूं हिन में राज़ी नाहीं त रहीम जेको अल्फाज़ आहे या माइटी जेका ॻंढण आहे अल्लाह फरमाए थो मुंहिंजे रहमान मां निकतल आहे ऐं रहमान आहियां रहीम उन मां आहे त आऊं तोखे ॿुधाइण चाहियां थो जंहिं माइटी ॻंढी मूं रहमान सां रिश्तो ॻंढियो जंहिं माइटी न ॻंढी टोड़े छॾी उन मूं रहमान सां रिश्तो टोड़ियो त मुंहिंजो बि उन सां ताल्लुक़ ख़त्म थियो रहीम चवण लॻो है अल्लाह बस आऊं इन में राज़ी आहियां सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु इन हदीस के बयान करण खां बाद में छा तो फरमाए अल्लाह रब्बुल आलमीन जो फरमान कुरान करीम में इहो मिसाल कायम कयो वियो आहे मिसाल ॾिनो वियो आहे ॾिसो अल्लाह फरमाए थो फहल असैतुम इन तवल्लैतुम अन तुफसिदू फिल अर्ज़ि व तुक़त्तिऊ अरहामकुम अल्लाह करीम फरमाए थो ऐ हुकूमत जा तलबगार उहदन जा तलबगार वज़ारतुन जा तलबगार सदारत जा तलबगार जेकॾहिं हुकूमत आऊं तव्हांखे ॾेई छॾियां त तव्हां में अहिड़ी तवक़ा रखी वेंदी जो जेॾी महिल उहा हुकूमत तव्हांखे मिली वेंदी तव्हांखे वॾा वॾा उहदा मिलंदा वॾियूं वज़ारतूं मिलंदियूं त मूंखे इहो ख़तरो आहे तुक़त्तिऊ अरहामकुम तव्हां हिन गुरूर ऐं फ़ख्र में अची करे इन तकबुर में अची करे माइटी टोड़े छॾींदव अगर तव्हांखे को उहदो मिली वियो का वज़ारत मिली वई हुकूमत मिली वई पोइ चवंदो त आऊं त वॾो सदर आहियां वज़ीर आहियां उहदेदार आहियां हीअ जेके मुंहिंजा माइट हुआ ये त मुंहिंजे पुराणे दौर जा हा अगर जेकॾहिं इन्हनि सां हाणे माइटी मिटी थो ॻंढियां त मुंहिंजी इज़त जो मसइलो आहे अल्लाह फरमाए थो मूंखे इहा ई तवक़ा हुई तो में मुतकबिर जो तोखे अगर हुकूमत ॾियां त मूंखे ख़तरो इहो आहे मुंहिंजा ग़रीब मिसकीन माना जेके तुंहिंजा माइट हुया तो उन माइटी खे बि न ॾिठो उन्हनि खे तूं उहिदे मिलण खां पोइ सुञाणी बि नथो व तुक़त्तिऊ अरहामकुम तव्हां इन सिलिया रहमी के खत्म करे ऐं कतर रहमी में तब्दील कंदो त ही माइटी जेका ॻंढी वञे थी अल्लाह करीम राज़ी थींदो आहे जेको माइटी खे टोड़े थो कतर रहमी थो करे जेतिरे वक़्त ताईं हू कतर रहमी करे वेठो आहे एतिरो वक़्तु हुन जा नेक अमल बि मथे आसमान ॾे नथा वञनि जेस ताईं माइटी टोड़ियो वेठो आहे बिला वजह जे अल्लाह जी रज़ा जे लाइ आहे त पोइ त सही आहे जंहिंमें का अल्लाह जी रज़ा आहे अल्लाह जी रज़ा खां सवा थोड़नि थोड़नि ॻाल्हियुनि ते शैतान जे चवण ते माइटियूं टोड़ियो वेठा आहिनि उन्हनि भले दिमाग़ी हुजनि तहज्जुद गुज़ार हुजनि नेकोकार हुजनि उन्हनि जा उहे अमाल नेक उन्हनि जे मथे खां मथे नथा वञी सघनि छो त नेक अमाल त आसमान जी तरफ़ था वञनि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सूमर जे ॾींहुं ऐं ख़मीस जे ॾींहुं पाण फरमायूं नेक अमाल जेके बि अमाल आहिनि अल्लाह जे अॻियां पेश थींदा आहिनि ही हदीस में इमाम बुखारी अल अदबुल मुफ़रद में ज़िक्र कई सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु उनखे एक जगह ते दावत ॾिनी वई दर्स जे लाइ नबी जो सहाबी आहे जुमे जी रात आहे
दर्स जो ऐलान कयो सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु ईंदा ऐं दर्स ॾींदा। माण्हू इर्द गिर्द ॻोठनि मां बहराड़ियुनि मां आराबी हुआ बदवी हा सभु अची जमा थिया। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु जेॾी महिल दर्स ॾियण जे लाइ वेठा तेॾी महिल पहिरियों ऐलान कयूं। पहिरियों ऐलान इहो कयूं त हिन मजलिस जे अंदरि जेकॾहिं को अहिड़ो माण्हू वेठो आहे जेको माइटी खे टोड़े थो उहो उथी वञे। हिकिड़ो दफ़ो ऐलान कयूं, ॿियो दफ़ो ऐलान कयूं, टियों दफ़ो ऐलान कयूं, केर बि न उथियो सवाइ हिकिड़ो नौजवान। मजबूरन टियों दफ़ो ऐलान खां पोइ उहो नौजवान उथियो ऐं हलियो वियो। आख़िर में देर सां अची पहुतो। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो मूं ही ऐलान कयो तो उथी वे छाजे लाइ? चवण लॻो जनाब सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु तव्हां ऐलान कयो त मुंहिंजे हिन दर्स जे अंदरि जंहिंमें अल्लाह जे पाक किताब मां तिलावत थींदी यानी क़ुरान बि पढ़ियो वेंदो, अल्लाह जे रसूल जूं हदीसूं बयान थींदियूं, जेकॾहिं अहिड़ो माण्हू वेठल आहे जेको माइटी खे टोड़े थो उहो उथी वञे। 3 साल थिया आहिनि या 2 साल थिया ऐं पंहिंजी फुफी खां ताल्लुक़ ख़तम करे चुकोसि कंहिं ॻाल्हि तां। पंहिंजी फुफी खां नाराज़ हुयसि, उन सां अचण वञण कोन हो, खाइण पीअण कोन हो, कता कलामी हुई, कता रहमी हुई, माइटी मूं टोड़े छॾी। पर तव्हां रसूल जा साहबी जॾहिं तव्हां ऐलान कयो मूं चऊं कीअं विया वञा पंहिंजी फुफी खे राज़ी करे अचां। ऐं भॼंदे भॼंदे उनजे घर पहुतो आहियां। मूं पंहिंजी फुफी खे राज़ी कयो त अॼु मूंखां राज़ी थी वञ ऐं कता रहमी ख़तम थो कयां, सिलिया रहमी थो कयां, माइटी गंढियां थो ऐं मुंहिंजी फुफी तूं नाराज़ न थी। चवे थी अॼु तोखे छा थियो आहे, तुंहिंजे दिलि खे कीअं तब्दीली आई आहे? चई सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु दर्स ॾियण जे लाइ फलाणी जॻह ते आया आहिनि ऐं उन्हनि इहो ऐलान कयो आहे, इन करे आउं उथी आयो आहियां। फरमायो त मुंहिंजे मजलिस में उहो माण्हू न वे, उहा औरत थी चवे, उनजी फुफी थी चवे तूं वञी अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु खां पुछ तो इहो ऐलान छो कयो आहे? नौजवान आयो सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे चवण लॻो ऐं अबू हुरैरा तव्हां छाजे लाइ इहो ऐलान कयो? ऐं वयसि फुफी खे राज़ी त करे आयो आहियां। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो मूं पंहिंजे तरफ़ां न अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान खे ॿुधाइण जे लाइ पाण फरमायूं त जंहिं शख़्स माइटी टोड़ी कंहिंसां कता कलामी करे छॾी, रिश्तेदारी ख़तम करे छॾी, अल्लाह जे रसूल फरमायो जेॾी महिल ख़मीस जी राति, ख़मीस जे ॾींहुं, ख़मीस वारी जुमे जी राति जेॾी महिल आमाल अल्लाह जे तरफ़ पेश थींदा आहिनि तेॾी महिल इन जा आमाल मथे खां मथे न वेंदा आहिनि। अल्लाह ताला फरमाईंदो आहे फरिश्तनि खे इन माण्हू जे अमालनि खे पोइते करे छॾियो, जेसि ताईं माइटी न ॻंढींदो, जेसि ताईं वापसि माइटी ॻंढण जो ऐलान न कंदो, तेसि ताईं हिन जूं नेकियूं बि क़बूल न आहिनि। ही माइटी ॻंढण, सिलिया रहमी करण तमामु वॾो दर्जो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन ने कुरान करीम जी आयत में फरमायो वत्तकुल्लाह अल्लज़ी तसाअलून बिही वल अरहाम इन्नल्लाह काना अलैकुम रकीबा। अल्लाह जो खौफ कयो, दिजो न अल्लाह का जे नाले जा हिक ॿिए खे तव्हां वास्ता ॾींदा आहियो। तफ़सीर जे अंदर त जेॾी महिल हू कंहिं कम जे लाइ कंहिंखे मिनथू कंदा चवंदा त अल्लाह जो वास्तो अथई ऐं ॿियो माइटीअ जो बि वास्तो अथई। अल्लाह फरमाए थो जंहिं नाले सां तव्हां वास्ता ॾेई करे हिक ॿिए खे सवाल कंदा आहियो उन अल्लाह खां बि ॾिजो ऐं माइटीअ खे न टोड़िजो। बेशक अल्लाह ताला तव्हांजे मथां निगहबान आहे। मामूली ॻाल्हियुनि ते रिश्तनि खे क़ाइम रखो, मामूली ॻाल्हियुनि ते रिश्तनि खे न टोड़िजो। ॿियूं आयतूं जेके ख़ासि पढ़ियूं वेंदियूं आहिनि निकाह में सूरत अहज़ाब जे आख़िरी रुकूअ जूं
या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह वक़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम व मन युति'िल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। ऐ ईमान वारो अल्लाह खां डिजो, इन में भी पहिरीं अल्लाह जो डिजन, तक़वा अख्तियार कर, अल्लाह जो दिल में खौफ रखन। ऐ ईमान वारो अल्लाह खां डिजो, अल्लाह जो खौफ रखो। ऐं जेॾी महिल ॻाल्हायो त ठीक ठाक ॻाल्हाइजो, सुठो ॻाल्हाइजो, होश हवास में ॻाल्हाइजो, कूड़ ज़ुबान सां न ॻाल्हाइजो, गंदी ॻाल्हि न कजो, गार गंद न कढिजो। छो त ई रिश्ता तव्हांजा अहिड़ा आहिनि, घर वारो आहे, घर वारी आहे, तव्हां शादी कई आहे, इहा ई ज़ुबान आहे तव्हांजे घर खे आबाद कंदी, या इहा ई ज़ुबान आहे जेका तव्हांजे घर खे बर्बाद कंदी। पंहिंजी ज़ुबान खे हिफ़ाज़त में रखिजो, तमामु सुठो ॻाल्हाइजो, मिठा अल्फाज़ ॻाल्हाइजो, नरमाई में ॻाल्हाइजो, तव्हांजो घरवारी जे दिल में तव्हां जे लाइ का नफ़रत न हुजे, या घर वारे जे दिल में तव्हांजे हिन ज़ुबान जे करे का नफ़रत न पैदा थिए। छो त इहा ज़ुबान आहे इंसान खे आसमान जे बुलंदियुनि ताईं पहुचाए थी, न त इहा ई ज़ुबान आहे जेॾी महिल उन गंदी ज़ुबान इस्तेमालु कई त ज़मीन जे तरे में हलियो थो वञे। अल्लाह फरमाए थो तव्हां ही रिश्ता कायम रखिया आहिनि त यादि रखिजो, इहा ई ज़ुबान आहे जेका तव्हांजे घर खे आबाद रखंदी। कूड़ न ॻाल्हाइजो, एतमाद न तोड़िजो पंहिंजी घरवारी जो या घर वारे जो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, पाण फरमायो जॾहिं को शख्स शादी थो करे पोइ पंहिंजे घरवारी जा आइब दोस्तनि खे थो ॿुधाए, माइटनि खे थो ॿुधाए, कंहिं बि माण्हू खे थो ॿुधाए। हर इंसान आइबदार हूंदो आहे, का न का कमी पेशी थोरी घणी हूंदी आहे। अल्लाह जे रसूल फरमायो जेकॾहिं उन पंहिंजी घरवारी जो, छो त क़ुरान में अल्लाह फरमाए थो घरवारी तव्हांजो पर्दो आहे, तव्हांजो सतर आहे, ऐं तव्हां उन्हनि जो पर्दो आहियो। पंहिंजे पर्दे खे परे न कयो। अगर का बि ॻाल्हि आहे पंहिंजे पाण खे में उनजी इस्लाह करे, उनखे दरगुज़र करे, सुलिह करे छॾियो, पर जेकॾहिं उनजो को आइब, का उनजी का ख़राब ॻाल्हि या कुझु बि हुजे, अगर तव्हां कंहिं ॿिए खे ॿुधायो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो महशर जे मैदान में क़यामत जे ॾींहुं इनश जहिड़ो को ज़लील हूंदो ई कोन, जेको पंहिंजी घरवारी जा आइब रखी न सघियो, या घरवारी पंहिंजे घरवारे जो को आइब का ॻाल्हि रखी न सघी। अल्लाह फरमाए थो त इहा ई ज़ुबान अथव जंहिं ज़ुबान जे करे ख़बरदार, या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह वक़ूलू क़ौलन सदीदा, जेॾी महिल तव्हां ॻाल्हायो त ठीक ठाक ॻाल्हाइजो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, पाण फरमायो जन्नती महल अमलनि जे लिहाज़ सां, दर्जनि जे लिहाज़ सां बनाया विया आहिनि। हिकु अहिड़ो जन्नती महल आहे, पाण फरमायो उनजो अंदर जो निज़ारो ॿाहिरि खां नज़र ईंदो आहे, ऐं ॿाहिरि जो निज़ारो अंदर खां नज़र ईंदो आहे। अल्लाह जा रसूल सहाबी चवण लॻो, सैयदना अबू मालिक अशअरी रज़ी अल्लाह ताला अन्हु, या रसूल अल्लाह वो जन्नती महल कंहिंजे लाइ हूंदो, एॾो बहितरीन जो अंदर जो मंज़र उहो मालिक ॿाहिरि पियो ॾिसे, ॿाहिरां खां वञे त वरी अंदर जो मंज़र ॾिसी रहियो आहे। अल्लाह जे रसूल फरमायो हिते ख़ुशि नसीब माण्हू हूंदा जिन में ही खूबियूं हूंदियूं। पाण फरमायो सभ खां पहिरीं पंहिंजी ज़ुबान जी हिफ़ाज़त करण वारो, ज़ुबान खे सही हलाइण वारो, ॿियो नंबर त ग़रीबनि ऐं मिस्कीननि खे खाधो खाराइण वारो, टियों नंबर पाण फरमायो राति जे टाइम ते राति जो माण्हू सुता पिया आहिनि ऐं हुते क़यामुल लैल जे लाइ उथे थो, क़याम थो करे, अल्लाह जी इबादत जे लाइ उथे थो, नवाफ़िल अदा करे थो। ही टे क़िस्म जा माण्हू। हुन में पहिरियों छा आहे? ज़ुबान। ही महल उन्हनि जे लाइ आहे जॾहिं असांजी तरबियत इहा हूंदी न। पहिरीं त जेको शोहर आहे, घर वारो आहे, उहो पंहिंजी इस्लाह कंदो, छो त अर्रिजालु क़व्वामून अलन निसा, अल्लाह फरमाए थो मर्द औरतुनि ते हाकिम आहिनि। पहिरीं त उन हाकिम खे, जंहिंजी हुकूमत बि थिए घर जे मथां, पंहिंजे पाण खे सुधारणो पवंदो, पंहिंजे पाण में तक़वा पैदा करणी पवंदी।
पंहिंजी ज़ुबान ते कंट्रोल करणो पवंदो, पंहिंजे पाण खे सब्र में रखणो पवंदो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो तॾहिं वञी उन जी घरवारी जेका आहे न उनखे बि तरबियत मिलंदी। पाण फरमायो अल्लाह रहम करे, हदीस आ, पाण फरमाइनि था अल्लाह ताला रहम करे उन मर्द जे मथां जेको रात जो उथे थो इबादत जे लाइ, सिर्फ पाण न उथण खां पोइ वरी पंहिंजी घरवारी खे बि उथारे थो त अल्लाह जी बानी हाणे आराम कयोसीं, हाणे उथ अल्लाह जी इबादत जे लाइ, तहज्जुद जे लाइ, नफ़िल अदा करण जे लाइ। पाण फरमायूं जॾहिं उनजी घरवारी नथी उथे न उनखे पाणी जा छंडा थो मुंहं में हणी उथारण जे लाइ। पाण फरमायूं उहा वरी अल्लाह जी बानी कॾहिं कॾहिं पंहिंजे घर वारे खां अॻु में थी उथे इबादत जे लाइ, वुज़ू थी करे, नफ़िल थी पढ़े, पर उथारे थी घर वारे खे, हुनखे बि एॾी निंडा नथो उथे, पाणी जा छंडा थी हुनजे मुंहं ते हणी हुनखे उथारे। अल्लाह जे रसूल ॿिन्ही जे लाइ कहिड़ी दुआ कई? पाण फरमायूं ऐ अल्लाह इन पंहिंजे बाने जे मथां इन बानीअ ते रहम फरमा, जेके राति जो निंड फिटाए करे उथिया आहिनि इबादत जे लाइ। यकीनन जेकॾहिं इहा असांजी तरबियत हूंदी, इहा असांजे दिलि में इबादत जो शौक़ु हूंदो त असांजो घर बि आबाद रहंदो। इहा मर्द खां ई सिखिया औरत खे मिलंदी आहे। क़ुरान करीम जे हिननि आयतुनि में अल्लाह फरमाए थो ऐं ईमान वारो अल्लाह खां डिॼो ऐं पंहिंजी ज़ुबान जी बि हिफ़ाज़त कयो, ॻाल्हायो त सुठो ॻाल्हायो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां पुछा कई वई, कंहिं सवाल कयो या रसूल अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घरवारीअ जो हक़ छा आहे? हिकु माण्हू निकाह कयो आहे, शादी कई त हाणे घरवारीअ जा हक़ बि हुनजे मथां आहिनि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जेको तूं पंहिंजे लाइ खाइण में पसंदि करी पंहिंजी घरवारी खे उहो खाधो खारा, जेको लिबास तूं पंहिंजे पाइण जे लाइ लिबास खे पसंदि करी पंहिंजी घरवारी जे लाइ बि उहो एतिरो महांगो लिबास पसंदि कर। ख़बरदार जेॾी महिल उनजी तरबियत जे लाइ अगरि उनखे सम्झाइण जे लाइ सम्झाई, अगरि तोखे मार बि ॾियणी पई त उनजे चेहरे ते धक न हणजां ऐं अहिड़ी उनखे मार ॾिजां हिकिड़ी सम्झाणी जे अंदाज़ में। अगरि उनजी का ग़लती आहे त उनजो निशान बि जिस्म ते न हुजे। ऐं फरमायूं त ख़बरदार ज़ुबान सां गार उनखे न ॾिजां, उनखे गार न ॾिजां। ऐं जेकॾहिं तव्हां पाण में नाराज़ थी वञो पंहिंजे घर मां उनखे ॿाहिरि न कढिजां, छो त उहो कावड़ा गुस्सो आहे, पंहिंजे घर में बि रहंदी त उहो वरी बि तोखे राज़ी करे वठंदी, छो त उनखे ख़बर आहे जेसि ताईं मुंहिंजो शोहर मुंहिंजो मुड़ुसु घर वारो नाराज़ आहे एसि ताईं मुंहिंजी निमाज़ बि क़बूल कान्हे का। हू नाराज़ आहे उनखे राज़ी कयां, पर तो उनखे मारे कुटे बेवाजिबी करे घर मां कढी छॾियो, हू रोंदी रोंदी पंहिंजे माइटनि में हली वई, तो हुनखे मौक़ो ई न ॾिनो आहे त हू तोखे राज़ी करे। हा तुंहिंजो गुस्सो ख़तम थी वञे हा, तॾहिं अल्लाह जे रसूल फरमायो जेको तूं पाण खाई घरवारी खे खारा, ईअं न घरवारी बुख ते हुजे रुखी मानी खाए ऐं तूं पंहिंजो सारो ख़र्च वञी होटल ते करी। फरमायूं घरवारी जो हक़ थो पुछी त जेको खाधो तोखे खाइणो आहे उनखे खाराइणो आहे, जेको लिबास तूं पंहिंजे लाइ पसंदि करी उनजे लाइ पसंदि कर, उनजे चेहरे ते धक न हण, उनखे गार न ॾे ऐं हुनखे घर मां न कढ। इहो त घरवारी जो हक़ थियो, पर शोहर जा बि हक़ आहे। सैयदना अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजी भेण खे वठी आयो आहे, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही मुंहिंजी भेण आहे, रिश्ते शादी नथी करे, हिनखे मूं सम्झायो आहे त तुंहिंजो निकाह कयां, तुंहिंजी शादी करायां, पर अल्लाह जा रसूल खे राज़ी कान्हे का। तव्हां हिनखे सम्झायो।
नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन न्याणी का पुछो छो नथी शादी करी? चवे थी अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरीं मूंखे ॿुधायो त घर वारे जो हक़ छा आहे, उन जा हक़ अदा करे सघंदुसि या न? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो घर वारे जो हक़ थी पुछी त तोखे ॿुधाया, जेकॾहिं घर वारे जे जिस्म ते कंहिं बि जिस्म जे हथ ते या कंहिं बि जिस्म ते हिकु ज़ख़्म पैदा थी वञे ऐं उन ज़ख़्म खे तूं पंहिंजे ज़ुबान सां साफ़ करी पोइ बि उन जो हक़ अदा नथी करे सघीं, पोइ बि उन जो हक़ तोखां अदा न थींदो। चवे थी या रसूल अल्लाह एतिरा हक़ आहिनि घर वारे जा, यानी हिकिड़ो जिस्म में गंदो ज़ख़्म हुजे घर वारी उनखे पंहिंजे ज़ुबान सां साफ़ करे एॾी ख़िदमत करे उनजी पोइ बि उनजो हक़ अदा न थिए, अल्लाह जा रसूल अल्लाह जो कसम आऊं शादी न कंदुसि, छो त किथे मतां हक़ अदा न करे सघां ऐं गुनहगार थी वञा। जॾहिं ॾिसंदुसि त मूं में हक़ अदा करण जी ताक़त आहे त पोइ आऊं ॾिसंदुसि अल्लाह जे रसूल सैयदना अबू सईद ख़ुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे फरमायो, ऐं अबू सईद पंहिंजी भेण ते हाणे ज़बरदस्ती न कर, हिन खे पंहिंजे हाल ते छॾे ॾे, जॾहिं ही पंहिंजी राज़ी थींदी शादी जे लाइ तॾहिं त हुकुम ईजाब क़बूल कयो। अगरि कंहिं कुंवार यानी कंहिं का निकाह किथे नथी करण चाहे तो उनजी जबरदस्ती निकाह न करायो, जबरदस्ती शादी न करायो। अल्लाह जे रसूल फरमायो हज़रत अबू सईद ख़ुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे त हिनखे पंहिंजे हाल ते छॾे ॾे। हिन सवाल ई अहिड़ो कयो त शोहर जा हक़ छा आहिनि? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो उन वक्त जॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे हिकिड़ो सहाबी वठण आयो आहे, अंसारी सहाबी आहे, इन लाइ ॿ रिवायतूं आहिनि, हिकिड़ो सहाबी जंहिंजो उठ आहे ऐं ॿियो सहाबी आहे जंहिं ॿ गाबा संभालिया, उन्हनि खे पालींदो रहियो। जॾहिं उहे ॿ गाबा वॾा ढगा थिया, जवान ढगा थी विया, तेॾी महिल ॾिठई त मुंहिंजे कब्ज़े मां निकिरी था वञनि, मुंहिंजे कंट्रोल में नथा रहनि। उन वक्त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि आयो आहे ऐं उन्हनि ढगनि खे पंहिंजी उन आबादीअ में दरवाज़ो बंदि करे ऐं उन्हनि खे काबू करे क़ैद करे दर ॾेई ऐं अल्लाह जे रसूल वटि आयो आहे, या रसूल अल्लाह, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आऊं तव्हांखे वठण आयो आहियां, मूं ॿ गाबा नंढड़ा हुया, उन्हनि खे पाले करे वॾा ढगा थी विया आहिनि, पर हाणे आऊं छा कयां, मुंहिंजे कंट्रोल में नथा अचनि, आहे त जानवर। अल्लाह जे रसूल फरमायो किथे आहिनि? अल्लाह जा रसूल मुंहिंजे बाग में आहिनि, दरवाज़ो ॾेई आयो आहियां। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो हल कुझु सहाबा बि गॾु आहिनि। जेॾी महिल उहो दरवाज़ो खोलियो वियो आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो किथे आहिनि? जेॾी महिल उहो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मूंखे वठी हल। जेॾी महिल हिकिड़ो ॾिठो ढगो हिकिड़े वण ते आहे, वण जे पासे में आहे, ॿियो ॿिए पासे में आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जेॾी महिल उन्हनि ॾांहुं विया, जानवर जी नज़र पई अल्लाह जे रसूल ते, त उहो डोड़ंदो ढगो आयो, डोड़ंदो आयो, बाक़ाइदा सजदे जे वांगुरु हीअं निवड़ी झुकी पियो ज़मीन ते अल्लाह जे रसूल जे अॻियां। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन ढगे जे सिंगनि वटां हितां खां हथ रखी ऐं उनजे रस्सी मां वठी सहाबी खे ॾिनो। पाण फरमायूं ही तुंहिंजे चमन में हूंदो, ही तुंहिंजे कंट्रोल में हूंदो, ही वठ तुंहिंजो ढगो। वरी ॿिए ॾे विया त उहो बि ढगो ईअं डोड़ंदो आयो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾांहुं ऐं बाक़ाइदा सजदे वांगुरु ज़मीन ते पंहिंजो कंध झुकाए छॾियईं। उनखे बि अल्लाह जे रसूल वठी मालिक खे ई ॾिनो, हाणे ही तुंहिंजे अंडर में हूंदा, तोखां ॾाढा ई जानवर न थींदा। जानवरनि खे बि अल्लाह जे रसूल जो हया हो, अल्लाह जे रसूल जी ताज़ीम इज़त हुई। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सहाबनि जो जेॾी महिल ॾिठो न, चयो या रसूल अल्लाह, ही जानवर आहिनि, तव्हांजी इज़त ख़ातिर तव्हांखे सजदो पिया कनि, असां छो न तव्हांखे इज़त ख़ातिर ताज़ीमी सजदो कयूं? अल्लाह जे रसूल फरमायो अल्लाह खां सवा ऐं त जानवरनि हिननि ते मयार कान्हे का।
जेकॾहिं अल्लाह ताला खां सवा कंहिं मखलूक खे सजदो जाइज़ हुजे हा त आऊं औरत खे चवां हा, ज़ाल खे चवां हा त पंहिंजे शोहर खे सजदो करे। पाण फरमायूं पर अल्लाह खां सवा कंहिंखे सजदो जाइज़ न आहे, न को मूंखे सजदो तव्हांखे इजाज़त आहे त सजदो कयो। अगर जो सजदो जाइज़ हुजे हा त आऊं हुकुम कयां हा औरतुनि खे त हू पंहिंजे घर वारनि खे रोज़ानो सुबुह शाम सजदो करे ऐं उन जी इज़त कनि हा। यानी शोहर जो एॾो मक़ाम आहे। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में फरमाए थो, जॾहिं तव्हां अल्लाह जो खौफ कयो ऐं पंहिंजे ज़ुबान सां सुठो ॻाल्हायो, युस्लिह लकुम अमालकुम व यगफिर लकुम ज़ुनूबकुम व मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। अल्लाह करीम तव्हांजे इन ज़ुबान जे करे, इन्हनि अमलनि जे करे अल्लाह ताला तव्हांजे गुनाहनि खे माफ़ कंदो ऐं तव्हांजा सारा कम बहितर करे छॾींदो। तव्हांजी इस्लाह थी वेंदी। दुनिया जा कम हुजनि, आख़िरत जा मामला हुजनि, सारे जा सारा अल्लाह ताला तव्हांजा सुधारे छॾींदो। वमन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। जंहिं इताअत कई अल्लाह जी, उन जे रसूल जी, उन तहक़ीक़ वॾी कामयाबी माणी। ही निकाह अल्लाह जी इताअत ऐं रसूल जी इताअत आहे। जेके चवनि था जेका औरत बीबी आहे, सैयदियाणी आहे, शाह आहे, अहले बैत में शामिल आहे, अहले बैत मां आहे, तॾहिं ही निकाह नथी करे, ही सती जती आहे, गुनाहनि खां पाक आहे। ऐं चवां थो अल्लाह जे रसूल जे फरमान जे मुताबिक़ वॾी गुनहगारी आहे। तव्हां उनखे भले सती जती चओ, तव्हां उनखे भले कहिड़ा लक़ब ॾियो, पहिरें नंबर जी अल्लाह जे रसूल जी नाफ़रमान आहे। या हुनजो वस नथो लॻे त हुनजा माइट जेके आहिनि उहे वारिस नाफ़रमान आहिनि। जेका ॼाणी वाणी ताक़त रखंदे औरत हुजे या मर्द सैयद पाण खे सॾाए निकाह न करे, इन खां वधीक ॿियो को जाहिल कोन्हे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे न्याणीअ खां वधीक मूंखे ॿुधायो पाक दामन केरु आहे। जेका अल्लाह जे रसूल जी न्याणी सैयदा बीबी फातिमा बिन्ते मोहम्मद, सैयदा बीबी फातिमा खातून जन्नत, जन्नती औरतुनि जी सरदार आहे, जंहिंखे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे तरफ़ां या बिशारत ॾिनी आहे। अल्लाह जे रसूल जेॾी महिल उहा जवान न्याणी थी आहे, अल्लाह जे रसूल सैयदना अली ॾे नियापो मोकिले करे उन जे निकाह में ॾेई छॾी आहे। मूंखे ॿुधायो जेकॾहिं निकाह करण खां सवाइ वॾी इज़त हुजे हा, वॾो इन में वॾी इज़त हुजे हा, सती जती हुजे हा, पाक दामन हुजे हा, त नबी पंहिंजी न्याणी खे विहारे छॾे हा। हिकिड़ी न्याणी न पर 4 न्याणियूं अल्लाह जे रसूल जूं सभिनी खे परणाए छॾियऊं, सभिनी जूं शादियूं कराए छॾियऊं। रसूल जूं न्याणियूं पाक दामन हुयूं। त इहो निकाह जेको आहे सो अल्लाह जो हुकुम, अल्लाह जे रसूल जे हुकुम जी फरमान बरदारी आहे। तॾहिं त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो, अन्निकाह सुन्नती फमन रग़िब अन सुन्नती फलैस मिन्नी। निकाह मुंहिंजी सुन्नत आहे, जंहिं मुंहिंजी सुन्नत खां मुंहुं मोड़ियो उहो मूं मां नाहे, मुंहिंजी उम्मत मां ई ख़ारिज आहे। जेके नबी उम्मत मां ख़ारिज पियो करे त ही वरी उनखे सैयद ऐं अहले बैत में पिया शामिल कयो। जेको ॼाणी वाणी शादी न करे या न्याणी जी शादी न कराए, रिश्तो न हूंदो आहे, चवंदो त आऊं ॿियनि माण्हुनि में कीअं ॾियां, आऊं सैयद आहियां, आऊं शाह आहियां, आऊं ॿियनि उम्मतिन में कीअं ॾियां। अल्लाह जे रसूल खां वधीक ॿियो केरु आहे? जंहिंखां पोइ अहले बैत जो मक़ाम आहे। रसूल जूं न्याणियूं, रसूल जी न्याणी, रसूल जो अहले बैत, रसूल जूं घर वारियूं, उनखां वधीक ॿियो केरु बि अहले बैत न आहे। अॼु जा त उहे के हूंदा उन्हनि जे ख़ानदान मां जिन जो नसब त वञी मिलंदो, पर यादि रखिजो त असुल अहले बैत हुआ अल्लाह जे रसूल जूं न्याणियूं। हिकिड़ी त पंहिंजे ख़ानदान में हज़रत सैयदना अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा पंहिंजे कज़न सौट खे पंहिंजी न्याणी त ॾिनी जेका आख़िरी हुई, पर 3 न्याणियूं अल्लाह जे रसूल बनु उमय्या ॿिए ख़ानदान में ॾेई छॾियूं, जेके अहले बैत में न हुआ। सैयदना उस्मान बिन अफ़ान रज़ी अल्लाह ताला।
ऐं ॿियो बि सहाबी। ॿिनि खे अल्लाह जे रसूल ॿ त ॾिनो हज़रत उस्मान खे, बनु उमैया सां हुनजो ताल्लुक आहे, कुरैशी न आहे, बनु हाशिम वारो न आहे। अल्लाह जे रसूल खां वधीक अॼु जूं क़ौमूं आहिनि। अगरि पंहिंजनि में जॻह न आहे, मुस्लमान भाइर आहिनि। अल्लाह जे रसूल फरमायो जेको तक़वा वारो हुजे, मुत्तक़ी हुजे, उनखे पसंदि कयो। इमाम हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि वटि हिकिड़ो माण्हू आयो, चवणु लॻो ऐं इमाम साहिब मूं वटि मुंहिंजी न्याणी जा रिश्ता रोज़ानो पिया अचनि, ऐं पंहिंजी न्याणी जो रिश्तो कंहिंखे ॾियां? हज़रत हसन बसरी फरमायो जेको ॾिस मुत्तक़ी हुजे, जेको तक़वा वारो हुजे। ईअं न चई ॾिस मालदार हुजे, वॾी क़ौम वारो हुजे, उचे ख़ानदान वारो हुजे, सुठे कबीले हसब ऐं नसब वारो हुजे। चई ॾिस त जेको कहिड़ी बि क़ौम जो आहे, केरु बि आहे, पर मुस्लमान आहे, मुत्तक़ी आहे, तक़वा वारो आहे, पंहिंजी न्याणी पंहिंजे लते जिगर उनखे ॾेई छॾे। छो? जेकॾहिं उनखे ॾींदे न, तक़वा आहे उनजे दिलि में, अल्लाह जो ख़ौफ़ आहे, पंहिंजी घरवारी सां मुहबत कंदो। अगरि मुहबत अल्लाह जे हथ में आहे, वअल्लफ़ बैन क़ुलूबिहिम लौ अनफ़क़्त मा फ़िल अर्ज़ि जमीअन मा अल्लफ़्त बैन क़ुलूबिहिम वलाकिन अल्लाह अल्लफ़ बैनहुम। तू काइनात जा खज़ाना सोन जा ॾेई छॾ मुहबत खे हासिल करण जे लाइ, पर जेसि ताईं अल्लाह मुहबत दिलि में न विझंदो, तेसि ताईं कुझु न करे सघंदे। अल्लाह ताला तूं मुत्तक़ी खे न्याणी ॾे। अगरि मुहबत थी त ठीकु आहे, जे मुहबत कुदरती न थी न, पोइ बि हू ज़ुल्म न कंदो। तक़वा वारे खे ॾींदे त इहो फ़ाइदो थींदई। अगरि तुंहिंजी न्याणी सां हुनजी मुहबत थी त ठीकु आहे, अगरि कुदरती मुहबत न थी त पोइ हुनजे दिलि में तक़वा हूंदी न, त उन में हू ज़ुल्म न कंदो, दिलि में रहम पैदा कंदो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़ुरान में वमन युतिल्लाह व रसूलहू फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। जंहिं अल्लाह जे रसूल जी इताअत कई, इहो निकाह जो, रिश्तेदारी जो, सिले रहमी जो हुकुम अल्लाह जे तरफ़ां आहे, रसूल जे तरफ़ां आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो अला उनब्बिउकुम रिजालन मिन अहलिल जन्नह। अल्लाह जे रसूल फरमायो छा ना तव्हां खे ख़बर ॾियां कहिड़ा मर्द आहिनि जेके जन्नती आहिनि, कहिड़ियूं औरतूं आहिनि जेके जन्नती आहिनि। अल्लाह जे रसूल जा सहाबा चवण लॻा क़ालू या रसूल अल्लाह, क़ालू बला या रसूल अल्लाह। अल्लाह जा रसूल ॿुधायो त उहे जन्नती मर्द कहिड़ा आहिनि, जन्नती औरतूं कहिड़ियूं आहिनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उहे शख़्स जन्नती आहिनि, अन्नबिय्यु फिल जन्नह वश्शहीदु फिल जन्नह वसिद्दीक़ फिल जन्नह। फरमायूं त नबी बि जन्नती आहे, सिद्दीक़ बि जन्नती आहे, शहीद बि जन्नती आहे। छो तूं उहो माण्हू जेको पंहिंजे मुस्लमान भाउ जे मुलाक़ात जे लाइ वियो आहे सफ़र करे, त फिलाणे ॻोठ में फिलाणी जॻह ते मुंहिंजो मुस्लमान भाउ थो रहे, उन सां मिली अचां, उन सां रिश्तो क़ाइमु थो रखे, मिलण जे लाइ मुलाक़ात लाइ वञे थो, इहो बि जन्नती आहे। पाण फरमायूं ॿुधो वञे उहे औरतूं, फरमायूं उहा औरत जन्नती आहे जेका पंहिंजे घर वारे जी फरमान बरदारी करण वारी आहे, पंहिंजे घर वारे जी इज़त करण वारी आहे, पंहिंजे घर वारे जी अमानत जी भी हिफ़ाज़त करण वारी आहे, उनजे घर जी भी इज़त ऐं हिफ़ाज़त करण वारी आहे। हत्ता के एतिरे क़दुरु जो पाण फरमायूं उन्हनि जी पाण में नाराज़गी थी वई आहे, पर घर वारी उन मुड़ुस जो पंहिंजे घर वारे जो हथ पकड़े करे चवे थी अल्लाह जो कसम ए साईं आऊं निढ न कंदुसि, ए साईं आऊं न सुम्हंदुसि, ए साईं जेसि ताईं तूं मूंखां राज़ी न थींदे। अल्लाह जे रसूल फरमायो अहिड़ी औरत जन्नत जी हक़दार आहे, अहिड़ी औरत जन्नत जी हक़दार आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाइनि था उहा औरत मोमिनियाणी मुसलमान औरत जेका पंहिंजे घर वारे जे ईमान में उनजी मदद करे। पाण फरमायूं जेको शख्स मुसलमान निकाह थो करे, शादी थो करे न, उनखे अधु ईमान उन ॾींहुं मिले थो। मुकम्मल ईमान मां शादी करण, निकाह करण माना अधु ईमान, अधु ईमान उन्हनि खे मिली वियो।
बाक़ी उन्हनि जे दीन इस्लाम में अध जे बारे में अल्लाह जे रसूल फरमायो अल्लाह जो ख़ौफ़ रखिजो, अल्लाह जेके शयूं तव्हांजे मथां मुक़ररु कयूं आहिनि उन जी पाबंदी कजो। मतिलबु त अधु ईमान निकाह में आहे। ईमान में केतिरियूं ॻाल्हियूं थियूं अचनि, अल्लाह जो ख़ौफ़, इबादत, निमाज़, रोज़ो, ज़कात, हज, कुर्बानी, जिहाद, नेकिन जा कम, ख़ैरात जा कम, सारे जा सारा हिकिड़े पासे अधु हिसो ऐं सिर्फ़ निकाह करे इज़त सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे घरवारी खे ख़ुशि रखे ऐं गुनाहनि खां बचणु मक़सदु इहो आहे। ज़िनाह खां बचण जे लाइ, गुनाह खां बचण जे लाइ हुन निकाह कयो आहे। अधु ईमान अल्लाह लिखी छॾियो आहे। अॼु मुंहिंजो बानू हिन जो अधु ईमान मुकमल थी चुको आहे। आईंदो हू ख़्यालु करे त कॾहिं बि का बुरी नज़र ॿिए हंधि न खणे, बदकारी खां बची वञे। इहो हुकुम आहे त जंहिं अल्लाह जी इताअत कई, रसूल जी इताअत कई, उन कामयाबी माणी। उहो शख़्स कामयाब, उनजो घर कामयाब हूंदो, उनजो अहल कामयाब हूंदो, उनजा रिश्ता क़ाइम रहंदा ऐं कामयाब हूंदा। पाण फरमायो तव्हां जॾहिं शादी था कयो, निकाह कयो, त कहिड़ी औरत जो इंतिखाब कयो। पाण फरमायो औरत सां शादी कई वेंदी आहे 4 ॻाल्हियुनि जे करे, का न का खूबी उन में हूंदी आहे। पाण फरमायो तुनका उमरा ले अरबाइन, तुनका उमरातिन ले अरबाइन। पाण फरमायूं जॾहिं निकाह थींदो आहे कंहिं औरत सां त उन में 4 ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। जंहिंजे बिना ते उन सां निकाह कयो वेंदो आहे, शादी कई वेंदी आहे, उनखे क़बूल कयो वेंदो आहे। फरमायूं ले मालेहा व ले हसबेहा व जमालेहा व ले दीनेहा। पाण फरमायूं उन औरत में 4 ॻाल्हियूं हूंदियूं। पहिरीं ॻाल्हि, या त उहा औरत मालदार हूंदी, मिल्कियत वारी हूंदी, दिल में शादी करण वारे जो इहो इरादो हूंदो त आऊं मालदार थी वेंदुसि, हिनखे माइट जे वरिसे मां वॾी ज़मीन मिलंदी, वॾी मिल्कियत मिलंदी, इन करे न औरत सां शादी कयां त आऊं बि माला माल बणिजी वेंदुसि। पाण फरमायूं ॿियो नंबर, उन औरत सां शादी कई वेंदी आहे उनजे हसब ऐं नसब जे करे, ऊचे ख़ानदान जी आहे, रईस ख़ानदान जी आहे, वॾेरनि जी न्याणी आहे, हिन जी कौम या फलाणी कौम वॾी भली कौम आहे, हुनजो हसब ऐं नसब मशहूर आहे, इन करे उन औरत सां बि शादी कई वेंदी आहे। पाण फरमायूं टियों नंबर वले वजमालेहा, उनजे हुस्न खे ॾिसी करे, उनजी ख़ूबसूरती खे ॾिसी करे ॿियो सारियूं ॻाल्हियूं विसारे छॾींदो, पर इहे चंद ॾींहंनि जी ख़ूबसूरती त ॾिसी करे उन सां निकाह कंदो, उन सां शादी करण लाइ तयारु थी वेंदो। पाण फरमायो चौथों नंबर दीनदार औरत आहे, उनजे दीन खे ॾिसी करे को शादी कंदो। पाण फरमायो आऊं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे इहो ई नसीहत थो कयां, इहो ई मशवरो थो ॾियां त उनजे दीन ते नज़र कजो। हू 3 ॻाल्हियूं अचण वञण वारियूं अथव, जेका क़ाइम हमेशह तव्हांखे आबाद रखे ऐं अॻिते अल्लाह तव्हांखे औलाद ॾे, पंहिंजे औलाद जी सुठी तरबियत करे, उहा तव्हांखे ख़ूबी दीनदार औरत मां मिलंदी। नबी अलैहिस्सलाम पाण फरमाईंदा उनखे तव्हां पसंदि कयो। हालांकि ही 3 ॿिया क़िस्मनि खां मना कान्हे का न शादी कयो, लाज़मी न्याणियुनि सां औरतुनि सां शादी कबी, पर सभ खां वधीक तरजीह कंहिंखे आहे दीनदार खे, ऐं उहो दीनदार मर्द हुजे या औरत। मसलन हिकिड़े पासे न्याणी त दीनदार आहे, पर जेको घोट थियण वारो आहे उनजी कैफ़ियत छा आहे, उनजी हालत छा आहे, उहा बि ॾिठी वेंदी आहे। मुशरिक जो निकाह मुवाहिद सां न आहे, काफ़र जो निकाह मुस्लमान सां न आहे, त हिकु तौहीद परस्त माण्हू आहे त मुशरिक सां उनजो क़ुरान में हुकुम अल्लाह जो निकाह कोन्हे को। अरब उलमा जी इहा फतवा आहे, तमाम अरबन उलमा जी इहा फतवा आहे
त जेकॾहिं हिकिड़ो निमाज़ी आहे हिकु बेनिमाज़ी आहे त हुननि जो निकाह कोन्हे। शोहर निमाज़ पढ़े थो, घरवारी नथी पढ़े, या घरवारी निमाज़ पढ़े थी त शोहर निमाज़ नथो पढ़े। काफ़ी उलमा अरब जा उन्हनि जी इहा फतवा आहे त इहो बि निमाज़, इन्हनि जो निकाह कोन्हे। इहो बि ॾिसो त इन्हनि जो मैच आहे, ॿई निमाज़ी आहिनि या न। बहरहाल हिकु सम्झाणी आहे, मुस्लमान आहे, वरी बि अल्लाह ताला हुनखे हिदायत ॾींदो। रिश्ते क़ाइम करण खां बाद में बि अल्लाह जॾहिं हुनखे हिदायत ॾे, कई अहिड़ा निमाज़ी बणिजी था वञनि, या फतवा कोन थो ॾियां मथां रिश्ता टोड़े छॾियो, ही रिश्ता न कयो। पर मूं हिकिड़ो इज़हार तव्हांखे ॿुधायो त मतिलबु त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, तव्हां पसंदि कयो त दीनदार खे पसंदि कयो, जंहिंमें दीन वारी खूबी हुजे। ऐं मर्द जे लाइ बि ईअं। सैयदा बीबी उम्मे सुलैम रज़ी अल्लाह ताला अन्हा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सहाबियात में तमाम जलीलुल कदर सहाबियात में शामिल आहे। सहाबिया सैयदा बीबी उम्मे सुलैम, उन्हें ॾा निकाह जे लाइ पैगाम विया सहाबा किराम जा बि, अंसार जा बि। लेकिन हिकिड़ो अहिड़ो त पैगाम आयो आहे जेको गैर मुस्लिम आहे। उन वक़्तु उहो तूं चवे सैयदा बीबी उम्मे सुलैम रज़ी अल्लाह ताला अन्हा खे त तूं मूंसां निकाह कर। सैयदा बीबी उम्मे सुलैम रज़ी अल्लाह ताला अन्हा उहा औरत आहे जंहिंजो जन्नती महल अल्लाह जे रसूल मेराज वारी राति ॾिठो हुयो। अॼु गैर मुस्लिम चवे थो त आऊं तोसां शादी थो कयां, नियापो मोकिली उन ॾे। ऐं उम्मे सुलैम ऐं अबू तलहा अंसारी उन वक़्तु अञा मुस्लमान न हो। ऐं तोसां निकाह करणु चाहियां थो, तूं क़बूल कंदीअ? मालदार बि आहे हज़रत अबू तलहा, बाग़ अथसि बहितरीन मदीने में, मिल्कियत वारो बि आहे, इज़त जे लिहाज़ सां वॾो मक़ाम आहे उनजो। पर इहो कलमे वारी नेमत उन वक़्तु उन वटि न हुई, मुस्लमान न हो। सैयदा बीबी उम्मे सुलैम खे रिश्तो त पसंदि अची वियो, पर जवाब में छा थी चवे? चवे थी अबू तलहा तुंहिंजो रिश्तो, तुंहिंजो नियापो मूं क़बूल त कयां थी, पर मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे। उहो शर्त ई आहे त जेको तूं मूंखे हक़ महर ॾींदे, तूं समझी थो त मूंखां सोन जी तलब कंदी, चांदी जी तलब कंदी, बाग़नि जी तलब कंदी, मिल्कियत दरहम ऐं दीनार जी तलब कंदी? न, तुंहिंजो हक़ महर जेको मूंखे तोखे ॾियणो आहे, उहो हक़ महर तूं सिर्फ़ु इस्लाम क़बूल कर, मुंहिंजे लाइ इहो काफ़ी आहे। बसि जेकॾहिं तोखे शादी करणी आहे, पहिरीं तूं इस्लाम क़बूल कर, बसि पोइ मूंखे हक़ महर न ॾिजांइ। इहो ई मुंहिंजो शर्त आहे हक़ महर में। हक़ महर तूं इहो ई अदा कर। हज़रत अबू तलहा अंसारी, उनखे अॻु में ई दिलि में ईमान जो त शौक़ु हुयो, इस्लाम क़बूल कयईं, शादी थी वई। सुभान अल्लाह, वॾो मक़ाम मिलियो हज़रत अबू तलहा अंसारी खे। इन उनवान ते कोन था अचूं अॻिते, पर मतिलबु चवणु सैयदा बीबी उम्मे सुलैम जेॾी महिल पंहिंजे लाइ शादी जे लाइ घोट खे पसंदि कयो त पहिरियों शर्त ईमान जो हो त मूंखे मिल्कियत नथी खपे, तुंहिंजो ईमान हुजे, तूं मुस्लमान हुजे, तुंहिंजे दिलि में तकवा हुजे, तूं दीनदार हुजे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो हिकिड़ो सहाबी आहे, एतिरो ग़रीब मिस्कीन आहे, गुरबत पंहिंजी जॻह ते, पर सूरत जो बि सोनू कोन्हे। का बि औरत हिनखे पसंदि न पई करे, ऐं पाण तड़पी रहियो आहे शादी जे लाइ, निकाह जे लाइ। का बि औरत हिनखे पसंदि न पई करे, ऐं ख़ुशि मिज़ाज बि हूंदो। हदीस मुस्नद अहमद में एतिरो ख़ुशि मिज़ाज त हूंदो, जॾहिं औरतूं इनकार कंदियूं न शादी लाइ, पोइ वेंदो हुयो ईअं रस्तो वठी त मायूं औरतूं का पाणी भरण पई वञे, का किथे आहे, पोइ ॿ टे औरतूं बीठियूं हूंदियूं न, का न का मज़ाक करे, मज़ाहन ईअं हेठि कंध करे ईअं हलंदे हलंदे का मज़ाक करे चई हलियो वेंदो, त औरतुनि खे खिल अची वेंदी त हिन सां केरु शादी करे कोन थो। ऐं ही मज़ाक में हाणे बसि ईअं दिलि पियो विंदराए। हिकिड़ो सहाबी हज़रत अबू मुर्रा अंसारी, उनखे गुस्सो अची वियो, उनजी घरवारी औरतुनि सां गॾु बीठी, उहा बि खिले पई। हिन ॾिसी वरितो त हीअ
जुलैबीब उन जो नालो सैयदना जुलैबीब रज़ी अल्लाह ताला अन्हु। जुलैबीब इनके हिकिड़ो त का औरत क़बूल न पई करे, पर हाणे जिते मायूं औरतूं ॾिसे थो त का न का मज़ाक थो करे ऐं मुंहिंजी घरवारी खिले पई, मूंखे गुस्सो आयो आहे। घरवारी खे चई अॼु खां बाद में अगरि जेकॾहिं जुलैबीब जी कंहिं ॻाल्हि ते तूं खिली आहे त आऊं सज़ा ॾींदुसि तोखे। उहो जुलैबीब अल्लाह जे रसूल ॾिठो त हिनखे का औरत क़बूल न पई करे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिन जे रिश्ते जो इंतज़ाम कयो। हिकिड़ो अंसारी साहबी हज़रत जुलैबीब रज़ी अल्लाह ताला अन्हु खे मोकिलियऊं त तूं वञ फिलाने अंसारी खे मूं वटि वठी अच। हज़रत जुलैबीब रज़ी अल्लाह ताला अन्हु वियो, उन साहबी अंसारी खे वठी आयो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, मूं तोखे घुरायो आहे, तुंहिंजी न्याणी आहे, उहा मुंहिंजे हवाले कर निकाह जे लाइ। उनजो इंतज़ाम आऊं थो कयां मुंहिंजे हवाले। हू सम्झी वियो त अल्लाह जे रसूल पाण घुर कई आहे। साहबा फरमाइनि था उन दौर में असां पंहिंजे न्याणियुनि जी खे एसि ताईं विहारींदा हुआसीं, इन इंतज़ार में हूंदासीं त अल्लाह जे रसूल जे तरफ़ां नियापो ईंदो, असां पंहिंजी न्याणी रसूल जे निकाह में ॾींदासीं। हिन खां वधीक ॿी कहिड़ी सआदत हूंदी। जॾहिं रसूल जे तरफ़ां नियापो मिलियो, अल्लाह जे रसूल फरमायो तूं पंहिंजी न्याणी मुंहिंजे हवाले कर निकाह जे हवाले सां, त ख़ुशि थी पियो। या रसूल अल्लाह तव्हां खां वधीक काइनात में केरु आहे? कहिड़ी औरत, कहिड़ी न्याणी, केॾी ख़ुशि नसीब हूंदी जंहिंखे तव्हां जहिड़ो शोहर मिली वञे। पाण फरमायो आऊं पंहिंजे लाइ नथो चवां या रसूल अल्लाह, पोइ कंहिंजे लाइ? पाण फरमायूं जुलैबीब जे लाइ। साहबी परेशान थी वियो, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुलैबीब जंहिंखे औरतूं पसंदि नथियूं कनि, ख़ूबसूरत कोन्हे, ॾिसण में बदसूरत नज़र अचे पियो, दिलि त ख़ूबसूरत आहे, दिलि पाकीज़ा। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हू चवण लॻो, या रसूल अल्लाह पंहिंजी घरवारी सां वञी सलाह मशवरो कयां। माउ जो बि त हक़ आहे, अमड़ जो बि हक़ आहे। जंहिं जनम ॾिनो, जंहिं माउ उहा ॼणी न्याणी, अॼुकल्ह इहा हालत हूंदी आहे, पीअर चवंदा आहिनि वारिस असीं आहियूं, माउ खां पुछंदा बि कोन, का हैसियत अमड़ खे न ॾींदा आहिनि। त जंहिं तकलीफ़ करे पंहिंजी न्याणी ॼणी ऐं न्याणी जी पूरी अहवाल हक़ीक़त माउ खे ज़्यादा ख़बर आहे पीउ जे हवाले सां। पीउ खे एतिरी ख़बर न आहे, पर माउ खे नज़र अंदाज़ कयो वञे। साहबी चवे थो, या रसूल अल्लाह आऊं पंहिंजी घरवारी सां मशवरो कयां। घरवारी ॾे वियो, उनखे इन अंदाज़ में ॿुधायो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे घुरायो आहे ऐं पाण फरमाइनि था पंहिंजी न्याणी जेका पाण फरमायूं मुंहिंजे हवाले कयो निकाह जे हवाले सां। ख़ुशि थी पई जी त पाण त ख़ुशि नसीब आहियूं, पंहिंजी न्याणी अल्लाह जे रसूल जे निकाह में वञे, हिन खां वधीक ॿी कहिड़ी ख़ुशि नसीबी आहे। चवणु लॻो त पहिरीं त मूं बि ईअं सम्झो हुयो, पर न, तूं बि ईअं सम्झी पई। अल्लाह जा रसूल फरमाइनि था मुंहिंजे लाइ न, सिर्फ़ु मूंखे हुनजो हथु ॾियो ऐं जुलैबीब सां निकाह करायां। त उहा माउ चवणु लॻी, जुलैबीब खे असांजी न्याणी ख़ूबसूरत कीअं पसंदि कंदी, मदीने जूं औरतूं त हिनखे पसंदि ई नथियूं कनि। अल्लाह जे रसूल मशवरो ॾिनो आहे, उन करे तोखे इजाज़त आहे तूं अल्लाह जे रसूल खे जवाबु ॾेई अच। या रसूल अल्लाह असां तव्हांखे त ॾियण लाइ तयारु आहियूं, पर जुलैबीब खे न ॾींदासीं। अल्लाह जे रसूल खे जवाबु ॾियण लाइ उहो पीउ अञा उथणु लॻो आहे। न्याणी सभु कुझु ॿुधी रही आहे, अंदरां कमरे खां ॿाहिरि निकिरी आहे। उन निकिरी करे उन वक़्तु छा थी चवे, बाबा केॾां पियो वञे, तुंहिंजो अमड़ जूं ॻाल्हियूं मूं ॿुधी छॾियूं, ख़बरदार अल्लाह जे रसूल खे जवाबु ॾियण न वञजांइ। इहो न ॾिसो त जुलैबीब सुहिणो आहे या न, जुलैबीब केरु आहे, मिस्कीन ग़रीब आहे, कालो रंग जो आहे, केरु आहे, मूंखे उनजी का ॻाल्हि कान्हे का। तव्हां ॾिसो त कंहिं नियापो ॾिनो आहे ऐं कंहिं चयो आहे त तव्हांजी न्याणी मुंहिंजे हवाले कयो। अल्लाह जो कसम आऊं राज़ी आहियां, रसूल कॾहिं बि मूंखे अल्लाह जो रसूल ज़ाया न कंदो। तव्हां माउ पीउ खां वधीक रसूल जी इताअत करणी आहे, रसूल जी इत्तिबा करणी आहे, रसूल जो फरमान मञणो आहे। माउ पीउ चवण लॻा, बसि असांजी न्याणी राज़ी आहे, जॾहिं अल्लाह जे रसूल जो नियापो ॿुधी चुकी आहे, हिन खां वधीक असांखे ॿियो छा खपे। वियो, अल्लाह जा रसूल मुंहिंजी न्याणी हीअं थी चवे।
अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ुबान का उन न्याणी जे लाइ जेके दुआई अल्फाज निकता सहाबी शाहिदा उन वक्त वेठो हुआ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन वक्त दुआ घुरी ऐ मुंहिंजा अल्लाह इन औरत जे जिंदगी में हमेशा बरकत रखजा मुंहिंजा अल्लाह इन जी दुनिया जी जिंदगी में कॾहिं बि इन जे रिज़्क़ में कमी न आणजा मुंहिंजा अल्लाह इन जी जिंदगी तमाम बरकत वारी बनाइजा कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआई अल्फाज उन न्याणी जे लाइ जंहिं न्याणी पंहिंजूं सारियूं ख़्वाहिशूं छॾे करे त मुंहिंजो शोहर ख़ूबसूरत हुजे मुंहिंजो शोहर मालदार हुजे जंहिंसां मुंहिंजो निकाह थिए न पर अल्लाह जे रसूल जे उन नियापे जी लज रखी करे उन न्याणी अल्लाह जे रसूल जे फरमान खे क़बूल कयो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पोइ उन्हनि जो निकाह कराए छॾियो कुछ वक्त खां पोइ हज़रत जुलैबीब रज़ी अल्लाह ताला अन्हु जिहाद जे मैदान में आ जेॾी महिल ग़ज़वा में अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूद आहिनि उन मरके में जेॾी महिल जंग ख़त्म थी पाण फरमायो तलाश कयो सहाबा के मुसलमाननि के केर ज़ख़्मी आहिनि केर शहीद थिया केर मौजूद आहिनि या रसूल अल्लाह सभु नज़र अचनि पिया पर जुलैबीब नज़र न पियो अचे पाण फरमायो उनखे ॻोल्हियो किथे आहे ॻोल्हींदे ॻोल्हींदे ॾिठऊं त शहीद थी चुको आहे खून ऐं मिटी में लाश भरियल आहे ऐं उनजे भरिसां 70 काफ़र क़त्ल थियल आहिनि अल्लाह जे रसूल ॾिसी फरमायो अखे मां लुड़क जारी थी विया फरमायो क़तल सबअन फ़क़्तुलू 7 के मारे करे पोइ शहीद थियो आहे जुलैबीब 7 के मारण खां पोइ शहीद थियो आहे उन वक्त अल्लाह जे रसूल फरमायो अना मिन्नी व अना मिनु 3 दफ़ा अना मिन्नी व अना मिनु ऐ मुंहिंजा अल्लाह ही मुमा ऐं हिन मां ही मुंहिंजो ऐं हिन जो ऐं ही मुंहिंजो आहे ऐं हिन जो आहियां साहबा ॾिसी रहिया आहिनि केतिरे क़दुरु अल्लाह जे रसूल जी हिन सां मुहबत आहे उन वक्त अल्लाह जे रसूल फरमायो हिन जे दफ़न जो बंदोबस्तु कयो जेसि ताईं हदीस में क़बर खोटी वई एसि ताईं अल्लाह जे रसूल जे लाश खे पंहिंजे ॿाहुनि ते हथनि ते रखियो आहे तख्ते ते न आहे खट ते न आहे लाश हथनि ते आहे अल्लाह जे रसूल फरमायो हिन जी क़बर तयार थिए जेॾी महिल क़बर तयार थी आहे साहबा रश्क करण लॻा काश इहो लाश असांजो हुजे हा रसूल जे हथनि में हुजे हा अल्लाह जा रसूल इहे दुआ जा अल्फाज़ चवनि हा हदीस में पोइ जेॾी महिल उहा औरत बेवह थी वई न हज़रत जुलैबीब रज़ी अल्लाह ताला अन्हु जी घरवारी मदीने मां एतिरा त हिन जे लाइ रिश्ता आया जो मदीने जा चङा भला मालदार माण्हू अंसार साहबा कंहिंजी न्याणी जा रिश्ता एतिरा कुंवारिन न्याणी जा रिश्ता एतिरा कोन आया जेका ही बेवह थी हुई जंहिंजो घर वारो जुलैबीब शहीद थियो जेतिरा रिश्ता रोज़ानो हिन वटि ईंदा हुआ हिन जी क़बूलियत जे लाइ तॾहिं साहबा फरमाईंदा असां बि ॾिठो आहे त औरतूं हूंदियूं आहिनि न्याणियूं हूंदियूं आहिनि रिश्ता थींदा आहिनि पर आऊं सम्झां थो आऊं गवाह आहियां जंहिं ॾींहुं इन औरत जो न्यापो मिलियो अल्लाह जे रसूल खे त मुंहिंजी न्याणी चवे थी आऊं अल्लाह जे रसूल जे फरमान खे मञी करे इन ॻाल्हि खे क़बूल थी कयां अल्लाह जे रसूल जीअं मशवरो ॾिनो आहे ऐं मूंखे रसूल जे हवाले कयो अल्लाह जे रसूल जेॾी महिल उन जे लाइ दुआ जा अल्फाज़ कया चया हा न इहा ई दुआ क़बूल थी वई उहा औरत एतिरो कामयाब रही मदीने में छा हो हज़रत जुलैबीब वटि मिल्कियत कान पर दीन हो इस्लाम हो दिल में इखलास हो खुलूस हो कई अहिड़ा मिसाल हज़रत सईद बिन मुसय्यब आखिरी मिसाल ॾेई इंशाअल्लाह दुआ था घुरूं हज़रत सईद बिन मुसय्यब रहमतुल्लाह अलैहि वक्त जो वॾो मुहद्दिस खलीफा अब्दुल मलिक जे ज़माने में वक्त जो वॾो आलिम मुहद्दिस हो कई हज़ारे उन जा शागिर्द हूंदा उन वटि हदीस पढ़ण वारा खिलाफ़त कंहिंजी उन वक्त खलीफ़ो कहिड़ो खलीफ़ा अब्दुल मलिक वक्त जो बादशाह महलात बनायल उन जा कई ग़ुलाम नौकर नौकरियाणियूं घर में उन जूं औरतूं राणियुनि वांगुरु रहण वारियूं उन वक्त जे खलीफ़े
पंहिंजे पुट वलीद जे लाइ सईद बिन मुसैयब वटि आयो त तुंहिंजी न्याणी जो रिश्तो ॾे मुंहिंजे पुट जे लाइ। वक़्त जो बादशाह पियो घुरे पंहिंजे पुट वलीद जे लाइ। हज़रत सईद बिन मुसैयब इनकार कयो चई सईद जी न्याणी कॾहिं बि न घर में न वेंदी। जंहिं घर में दुनिया में जन्नत बनाई वञे, जंहिं घर में हज़ारे खादिम नौकर हुजनि, जंहिं वक़्त जे ख़लीफ़े जा बहितरीन महलात बनायल हुजनि, मूं सईद बिन मुसैयब जी न्याणी मूं हुनजी अहिड़ी तरबियत ई न कई आहे। छो त हू अगरि हुनजे लाइ घर जी तलाश करणी आहे त को दीनदार हुजे, छो न भले ग़रीब हुजे। एतिरे क़दर जो ख़लीफ़ा अब्दुल मलिक, इहो वाक़ियो इमाम ज़हबी सियर आलामुन नुबला में लिखियो आहे। ऐं इन वाक़े के ज़िक्र करण वारो अबू बकर बिन दाऊद रहमतुल्लाह अलैह। सईद बिन मुसैयब जेॾी महिल ख़लीफ़ा अब्दुल मलिक के जवाब ॾेई छॾियो त आऊं पंहिंजी न्याणी न ॾींदुसि, एतिरो ख़लीफ़े के गुस्सो आयो। दुनिया जा बादशाह, दुनिया जा ख़लीफ़ा, दुनिया जा हुकुमरान अगर उन्हनि खां बि रिश्तो तलब कयां, देर ई न कंदा मुंहिंजे पुट वलीद जे लाइ ॾियनि हा। हिकिड़ो मौलवी थी करे वक़्त जो मुहदिस आहे, हिकिड़े मदरसे मस्जिद में रहण वारो, मूं ख़लीफ़े खे जवाब पियो ॾे। 100 कोड़ा हयईं उनखे बिहारे। हिकु वक़्त जे मुहदिस खे सज़ा थो ॾे तो मूं ख़लीफ़े जो इनकार कयो आहे। कंहिं न कंहिं बहाने सां उनखे सज़ा ॾिनई। तक़रीबन 100 कोड़ा हयईं। पर सईद बिन मुसैयब रहमतुल्लाह अलैह जवाब ॾींदो रहियो त आऊं कॾहिं बि तुंहिंजे अॻियां झुकंदुसि न, कॾहिं बि पंहिंजी लत जिगर, पंहिंजी न्याणी आऊं तो हिन बहितरीन शाही ख़ानदान में, हिन महलात में न ॾींदुसि। नेठि न ॾिनई। उहो वरी मदरसे में जेॾी महिल शागिर्दनि खे पढ़ाए रहियो आहे, अचानक हिकिड़ो शागिर्द कुछ महीना गुम थी वियो हो, जंहिंजो नालो कसीर बिन वदा रहमतुल्लाह अलैह। कसीर बिन वदा आहे, काफ़ी ॾींहंनि खां पोइ आयो आहे। हज़ारे शागिर्द रोज़ानो दरसे हदीस में शामिल थियण वारा। कसीर बिन वदा मिस्कीन ऐं ग़रीब आहे। उन ते नज़र पई सईद बिन मुसैयब जी। शागिर्द खां पुछण लॻो तूं केॾां गुम थी वए, एतिरो वक़्तु कोन आहे, ग़ैर हाज़िर हुए। साईं मुंहिंजी घरवारी वफ़ात करे वई हुई, उन जे करे आऊं न अची सघियसि, घर अकेलो हो। सईद बिन मुसैयब इन्ना लिल्लाहि मा अख़ज़ व लहू मा अता व कुल्ल शैइन इंदहू बिअजलिन मुसम्मा। तज़ियत जी दुआ पढ़ी, इन्ना लिल्लाह पढ़ी। फरमायो छा तो ॿी शादी कई या न? फौरन पुछो ॿी शादी कई ई न? महीनो गुज़रियो या 2 महीना या 3 महीना? उन्हनि खे इहो फ़िक्र हो त हिकु मोमिन शख़्स उहो या त निकाह कंदो या त ज्यादा रोज़ा रखंदो जेसि ताईं निकाह करे। उनखां फौरन पुछी तो निकाह न कयो आहे त कसीर बिन वदा छा चवण लॻो, ऐं मुंहिंजा साईं मूंखे केरु ॾींदो हाणे निकाह में का औरत? मूं वटि हिकिड़ो बि दिरहम कोन्हे, पैसो कोन्हे, खाइण जे लाइ हिकिड़े वेले जी बि मानी मुश्किल आहे। मूं ग़रीब खे हाणे केरु ॾींदो? क़िस्मत में तो आहे घरवारी मिली उहा त वफ़ात करे वई। सईद बिन मुसैयब छा तो चवे, छा तो शादी करण चाहीं तो अगर तोखे कोई ॾे? चईं कीअं कोन कंदुसि, पर मूं मिसकीन खे केरु ॾींदो? शागिर्द वेठा आहिनि, ॿिनि खे गवाह बनाए, शागिर्दनि जी गवाही जी मौजूदगी में उन वक़्त ई चई आऊं 2 दिरहम हक़ महर तुंहिंजे लाइ आऊं मुक़ररु कयां थो पंहिंजे तरफ़ां। तूं 2 दिरहम सिर्फ़ ॾींदे हक़ महर मुंहिंजी फिलाणी न्याणी तुंहिंजे निकाह में थो ॾियां शरीयत मुहम्मदी जे मुताबिक़। हिनखे तअजुब थी वियो। जंहिं सईद बिन मुसैयब जी न्याणी ख़लीफ़े अब्दुल मलिक पंहिंजे पुट लाइ घुरी, उनखे जवाब ॾेई छॾी, सज़ा खे क़बूल कई। अॼु आऊं मिसकीन ग़रीब शागिर्द देर ई न कई, निकाह पढ़ी, 2 दिरहम हक़ महर बसि तुंहिंजे निकाह में अची वई। इन जी त ख़ुशी जी इंतिहा न रही। साईं हाणे मूंखे मोकल आहे घर वञा, छो त रोज़े में आहियां, मूंखे रोज़ो बि इफ़्तार करूं आहे घर। हज़रत कसीर बिन वदा फरमाए थो रोज़े जे लाइ सामान त कोन हुयो, इफ़्तारी जो सामान कोन हो, पर ख़ुशी त ॾाढी हुई।
घर में आयसि मानी पारू थी सुकल पयल हुई, ज़ैतून जो थोड़ो तेल हुयो, उन साम्हूं रोज़ो इफ्तार कयो। खुशी भी तमाम घणी आहे, पर सोचुम त शादी त थी वई, हाणे घर वारी जेॾी महिल जेकॾहिं अगरि अची वई त आउं छा कयां, मूं वटि त का बि शइ कान्हे का। चवे थो इफ्तारी करण खां बाद में, मगरिब खां बाद में जेॾी महिल थोरी ऊंद थी, दरवाज़ो वॼणु शुरू थियो, दरवाज़े ते आवाज़ थियो। मूं पुछियो त केरु? जवाब मिलियो त सईद। चवे थो मूं त सोचियो कहिड़ो सईद, फिलाणो बि सईद आहे, फिलाणी वादी में बि सईद आहे, पर चवे थो मूंखे सईद बिन मुसैयब ही नओं मुंहिंजो उस्ताद ई मुंहिंजो सहुरो मुंहिंजे ज़हन में कोन हो, छो त 40 साल थिया मूं हिनखे कॾहिं बाज़ार में न ॾिठो, कंहिंजे दरवाज़े ते वेंदे न ॾिठो हुयो, या पंहिंजे घर में या मस्जिद में या दरसगाह में हूंदो हुयो। मुंहिंजे ज़हन में न हो त सईद बिन मुसैयब हूंदो जंहिं अॼु मुंहिंजो निकाह पढ़ियो आहे, पंहिंजी न्याणी मूंखे ॾिनी आहे। मूं चयो ठीकु आहे, दर त खोलियां, कहिड़ो सईद आहे? जेॾी महिल दरवाज़ो खोलियमि, सईद बिन मुसैयब मुंहिंजो उस्ताद आहे, बीठो आहे। मूं चयो साईं तव्हां छा कयो? मूंखे न्यापो कयो आहे त आउं पाण पहुची वञा। चई न पुट, तूं अकेलो आई, इन करे मूं चयो त आउं पाण अचां। साईं कीअं आया आहियो? हीअं पोइ हिते ऊंद हुई, पोइ हिते नज़र कयमि, चई ही तुंहिंजी अमानत आहे, तोखे ॾियण आयो आहियां। मूं चयो केरु अमानत? ॾिसां थो उहा उनजी न्याणी जेका निकाह में अॼु पर्दे में आहे, रात कारी आहे, अॼु उहा मुंहिंजे घर जे दरवाज़े जे अंदर करे चई ऐ कसीर बिन वदा, ही तुंहिंजी अमानत आहे, आउं वापसि थो वञा। जेॾी महिल मुंहिंजी घरवारी मूंखे मिली वई, हाणे छा कयां, घर में केरु कोन्हे। मथे छित ते चढ़ी पाड़े वारे न औरतुनि खे मूं सॾु कयो, मुंहिंजो अचो मुंहिंजे घर में, मूं अॼु मूं निकाह मुंहिंजो थी वियो आहे ऐं कुंवार बि आई आहे मुंहिंजे घर में, पर हाणे हिनखे संभालण वारो केरु कोन्हे, ही हयादार ही शर्मसार आहे, इन करे लाज़मी त हिन औरत का त हिन सां गॾु बि हुजे। उन वक़्तु मुंहिंजी अमर परे रहंदी हुई, उनखे ख़बर पइजी वई त कसीर बिन वदा अॼु उनखे उन शादी कई आहे। मुंहिंजी अमर बि पहुची वई उन राति जे टाइम ते मुंहिंजे घर में। मूंखे चई त निकिर मुंहिंजे घर मां, हाणे वञे था वञ, 3 ॾींहं न अचिजांइ। मां छो? कि बसि आउं माउ आहियां न, तोखे चवां थी 3 ॾींहं तूं न अच, असां ॼाणूं, असांजो कमु ॼाणे, तूं वञ भले मदरसे में वञी रह, 3 ॾींहंनि खां पोइ तोखे इजाज़त आहे। कि मुंहिंजी अमर चयो जेकॾहिं मुंहिंजो चवणु न कंदे त हिन खां पोइ मुंहिंजो मुंहुं न ॾिसंदे। मूं माउ जो चवणु कयो, वही सॼो 3 ॾींहंनि ताईं जी घर अंदरि न अचिजांइ। 3 ॾींहं मुंहिंजी अमर, मुंहिंजी कुंवार जेका हुई, उनखे सिंगारींदी रही, उनजी ख़िदमत कंदी रही। 3 ॾींहंनि खां बाद में जेॾी महिल आयसि, न्यापो कई त हाणे अच। 3 ॾींहंनि खां बाद में पाड़े जूं औरतूं बि गॾु थियल आहिनि। मुंहिंजी कुंवार खे त हू अॻु में ई त सुभान अल्लाह मूं ॾिठी त न हुई, पर जेॾी महिल हुनजे चेहरे ते मुंहिंजी नज़र पई, अल्लाह त हुनखे ख़ूबसूरती त ॾिनी, पर सभ खां वधीक ख़ूब सीरत हुई, अख़लाक में बा अख़लाक हुई, हयादार हुई, आलिमा हुई, फाज़िला हुई, साजिदा हुई, इबादत गुज़ार हुई, हाफ़िज़ा हुई क़ुरान जी। अल्लाह उन में सभु ख़ूबियूं रखियूं हुयूं। अल्लाह करीम मूंखे उहा घरवारी ॾिनी। कुझु ॾींहं रहण खां पोइ मदरसे में वयसि। उस्ताद मौजूदु आहे, सईद बिन मुसैयब मुंहिंजो सहुरो आहे। ईअं ई पढ़ाई में मशगूल रहियो, जीअं हिन खां अॻु में हूंदो हुयो, कंहिंखे ख़बर न पई त को हिन जो दामाद आहे, ही न्याणो आहे। हुन इन अंदाज़ में पढ़ायो मूंखे, जेॾी महिल सभु शागिर्द हलिया विया, उन खां पोइ मूंखां पुछई त तूं पंहिंजी घरवारी जी ख़बर ॾे कीअं आहे, ठीकु आहे? पंहिंजी न्याणी जो पुछणु लॻो। मूं चयो अल्हम्दुलिल्लाह, सुभान अल्लाह, अल्लाह जा एहसान आहिनि, बिल्कुलु ठीकु आहे, हू ख़ुशि आहे। कि उन खां पोइ मूं चयो हाणे आउं वञा थो घर। 20,000 दरहम मुंहिंजे हवाले कई, जंहिं वटि मानी खाइण बि कान हुई, ऐं उनखे बि ख़बर ई त न हिकु वेलो हिन वटि आहे बि कोन, एॾो मिसकीन। वक़्त जे बादशाह जे पुट खे जवाबु मिलियो, उन ग़रीब जे हवाले करे, पोइ आख़िर में 20,000 दरहम उनजे हवाले कया त ही तूं पंहिंजे घर में ख़र्च कर, पंहिंजी घरवारी ते ख़र्च कर। ॾिसो मुस्लमान, असां सोच कंदा आहियूं त रिश्तो न्याणी जो कयूं, मालदार हुजे, पैसे वारो हुजे,
अल्लाह ताला फरमाए तू निकाह करण तव्हांजो कमु आहे, गनी बनाइण मूं अल्लाह जो कमु आहे। तव्हां ख़ौफ़ न कयो, अल्लाह ताला तव्हांजे लाइ रिज़्क़ जा खज़ाना खोले छॾींदो, रिज़्क़ जा दरवाज़ा खुली वेंदा, तव्हां परवाह न कयो। लेकिन अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्म ते अमल कयो। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो अन निकाहु सुन्नती फमन रग़िब अन सुन्नती फलैस मिन्नी, निकाह मुंहिंजी सुन्नत आहे, जंहिं मुंहिंजे सुन्नत खां मुंहुं मोड़ियो उहो मूं मां न आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह रब्बुल आलमीन हिन बाबरकत निकाह वारी तक़रीब, हिन मजलिस खे अल्लाह ताला बरकत वारो बनाए। अल्लाह ताला हिननि जोड़ियुनि खे सलामत ऐं आबाद रखे, हमेशा अल्लाह ताला हिननि जे घरनि खे आबाद रखे। अल्लाह ताला शयातीन जे शर खां, इंसाननि जे शर खां, हासिदीन जे हसद खां, साहिरीन जे सिहर खां, ज़ालिमनि जे ज़ुल्म खां, मुशरिकनि जे शिरक खां, मुनाफ़िकनि जे निफ़ाक़ खां अल्लाह हिननि खे महफ़ूज़ रखे, अल्लाह हिननि खे सलामत रखे, अल्लाह हिननि खे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे, अल्लाह ताला हिननि खे हमेशा आबाद रखे। अल्लाह ताला खां इहा दुआ घुरंदासीं। ऐं अब्दुल जब्बार असांजे साथी भाउ मोहम्मद उस्मान जंहिंजे फर्ज़ंदनि जो निकाह आहे, उनजो हिकिड़ो अॻ में पुटु वफ़ात करे वियो। अल्लाह ताला उन ते बि रहम फरमाए, अल्लाह ताला उन जी बि मग़फ़िरत फरमाए। अल्हम्दुलिल्लाह, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अर्रहमानिर रहीम, मालिकि यौमिद्दीन, इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, इहदिनस सिरातल मुस्तकीम, सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम, गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन, आमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना इग़फिर लना व लिइख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान व ला तजअल फ़ी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम। या रब्बल आलमीन या अरहमर राहिमीन। अल्लाहुम्मा रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। रब्बना हब लना मिन अज़वाजिना व ज़ुर्रिय्यातिना क़ुर्रता अयुनिन वजअलना लिल मुत्तक़ीना इमामा। रब्बि औज़िनी अन अश्कुर निअमतक अल्लती अनअमत अलैया व अला वालिदैया व अन अअमल सालिहन तर्ज़ा व अस्लिह ली फ़ी ज़ुर्रिय्यती इन्नी तुब्तु इलैका व इन्नी मिनल मुस्लिमीन। अल्लाहुम्मा अल्लिफ़ बैनहुमा व हब्बिब अहदहुमा इला साहिबिहिमा। अल्लाहुम्मा अल्लिफ़ बैनहुमा व हब्बिब अहदहुमा इला साहिबिहिमा। अल्लाहुम्मा अल्लिफ़ बैनहुमा व हब्बिब अहदहुमा इला साहिबिहिमा। अल्लाहुम्मा अल्लिफ़ बैनहुमा सलमान व ज़ौजहू या रब्बल आलमीन। अल्लाहुम्मा अल्लिफ़ बैनहुमा अब्दुर्रहमान व ज़ौजहू। अल्लाहुम्मा अल्लिफ़ बैनहुमा व हब्बिब अहदहुमा इला सालिहिहिमा। अल्लाहुम्मा अल्लिफ़ बैनहुमा व हब्बिब अहदहुमा इला साहिबिहिमा व अल्लिफ़ बैन क़ुलूबिहिम लौ अनफ़क़त मा फ़िल अर्ज़ि जमीअन मा अल्लफ़त बैन क़ुलूबिहिम वलाकिन्नल्लाह अल्लफ़ बैनहुम इन्नहु अज़ीज़ुन हकीम। या अल्लाह या रहमान या रहीम या बासित या अल्लाह या ज़ल जलाल वल इकराम या रब्बल आलमीन या अरहमर राहिमीन। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।